अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र अला इन्ना औलिया अल्लाहि ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। देदो तुझो ना आऊं बाजब ओदी मन्ना रे थमे रे थूणी छपर तो छा आऊं गुजारो कहाँ मिलई मालूम तो। असल आशिकन जो सिर न साधन कम सवसरन खां अगरो सदो दोस्तादम ही हदो ऐं चम घोरियो जान मुहम्मद तो। वेह वनी वत तिन कलम जिनी जे हथ में वेह वनी वत तिन कलम जिन जे हथ में अंग मिटाए वरी वारे ॿिया लिखन पनो सो पाड़ी न जंहिंमें मिलन मुहम्मद जो। हमद ऐं सलात खां बाद लाइक़े सद एहतराम सैयदी मुर्शदी हजरत क़िबला साईं साहिबजादा अब्दुल्ला शाह बादशाह मद्दज़ुल आली दामत बरकातुहुल आलिया व दीगर मशाइख़ इज़ाम व उलमाए किराम ऐं मुंहिंजा प्यारा भाइरो दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मंझां अवां प्यारी जमात जे ख़िदमत में चंद कलिमात मूं तिलावत कया। दुआ फरमाईंदा त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मज़कूरा कलिमात जो तर्जुमो ऐं चंद ॻाल्हियूं अवां ताईं पहुचाइण जी हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फरमाए। ॿुधी करे उन जे मथां तव्हांखे ऐं मूंखे अल्लाह साईं शाल अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलीयिल अज़ीम। बिरादरान इस्लाम व अज़ीज़ान मिल्लत, अॼु खां कुझु अरसो पहिरीं हिन जाइ ते असां ऐं तव्हांजी मुलाक़ात थी। वाइज़ ऐं तक़रीरूं असांजे अहले सुन्नत वल जमात में वॾा वॾा आलिम मुक़र्रिर अल्लाह से पैदा फरमाया, जेके इल्मी वाइज़ खां असां ऐं तव्हांखे नवाज़ींदा। मूं ते साईं जिन महिरबानी फरमाई ऐं हित घुरायूं आहे
उन जो मक़सदु इहा एॾो आलिम न आहियां न को एॾो वाइज़ी आहियां पर जिते गॾु थींदा आहियूं उते मिड़ई मोहबत जी थोरी कचेरी थींदी वाइज़ कोन्हे ऐं ॿ टे ॻाल्हियूं मोहबत जूं कुर्ब जूं ऐं कुर्ब जी रिहाण सां थोरी देरि हलाईंदासीं शल रब पाक पंहिंजी बारगाह में क़बूलियत जो शरफ़ अता फरमाए वॾे आवाज़ शौक़ मोहबत सां हिकु दफ़ो सलात सबूरी खे झूंगा اللهم صل على سيدنا ومولانا وشفيعنا محمد وآله وأصحابه أجمعين مريض بلند آواز سے درود پاک اللهم صل على سيدنا ومولانا وشفيعنا محمد وآله وأصحابه أجمعين انہی سلسلے میں انہی रिहाण जे मुताबिक़ अल्लाह जे क़ुरान पाक मंझां ॿ टे कलिमात मूं पढ़िया उन्हनि जी रोशनी में तव्हांखे ॿुधाईंदुसि त अबू बकर सिद्दीक़ कीअं बणिजी वियो उमर फारूक आज़म कीअं बणिजी वियो उस्मान गनी कीअं बणिजी वियो अली हैदर करार कीअं बणियो अहिड़े नमूने सां पीरनि जो पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी पीरनि जो पीर कीअं बणिजी वियो पर अलगारस दुनिया में जेॾां बि तव्हां निहारींदा जंहिंखे जेको बि मक़ाम मिलियो आहे जंहिंखे जेतिरो बि मिलियो आहे मदीने वारे साईं जे दरवाज़े खां मिलियो रसूलुल्लाह जी महिरबानी महबूब जी करम नवाज़ी आहे वो जंहिं ते जेतिरी नज़र फरमायूं उनखे अल्लाह ताला ओतिरो ई नवाज़े ओतिरो ई ख़ुदा पाक उनखे नवाज़ियो आहे त उन मुतालिक़ चंद ॻाल्हियूं ॿुधायां त मुंहिंजा प्यारा दोस्तो अॼु बि जेकॾहिं तव्हांखे मक़ाम खपे अॼु बि तव्हांखे जेकॾहिं इज़त खपे अॼु बि जेकॾहिं तव्हांखे ताज खपे अॼु बि तव्हांखे को शान खपे अॼु बि तव्हांखे अल्लाह जे तरफ़ां को दर्जो खपे त अॼु बि मुंहिंजे महबूब करीम जा हुबदार बणिजी पओ रसूलुल्लाह जे शान ॻाइण वारा बणिजी पओ रसूलुल्लाह जो ज़िक्र ॿुधाइण वारा ॿुधण वारा थी पओ त अॼु बि तव्हांखे अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके नवाज़े छॾी अॼु बि जेकॾहिं कुझु चाहियो था त मिलण जो दर रसूलुल्लाह जो दर ये वो दर है जहां शाहे ज़माना सर झुकाते हैं ये वो दर है जहां शाहे ज़माना सर झुकाते हैं सवाली बन के आते हैं मुरादें लेके जाते हैं दरवाज़ो अहिड़ो आहे महमूद गज़नवी खे के मदीने पाक में ॾिठो त मट मशकू पियो पाणी जो भरे कुतनि खे ॿिलियुनि खे वेठो पाणी पियारे त वरी मिस्र जे शहंशाह खे ॾिठऊं त उहो ताज पायो घोड़े ते चढ़ियो रसूलुल्लाह जे दरबार में पियो अचे ॿिलियुनि खां पुछा कयो महमूद गज़नवी तुंहिंजो किरदार ही फिलाना तुंहिंजो किरदार ही हो मुर्गी पियो चवे ॿई मुस्तफ़ा खे रिझाइण आया आहियूं मूंखे महबूब करीमनि हे ताज अता फरमाया आहिनि पाए अॼु महबूब खे ॾेखारण जे लाइ आयो आहियां त मुस्तफ़ा हे सभु तुंहिंजी महिरबानी आहे हे वरी रसूलुल्लाह जे दर जी ग़ुलामी अदा करण जे लाइ आयो आहे वो कीअं पियो शुक्रानू मञे वो कीअं पियो महिरबानी लाहे तो कीअं पियो लाहे आहे महिरबानी सभु मदीने वारे साईं अहिड़ो दरबारो आहे जे महबूब जूं नातियूं ॻायूं ख़ुदा जो कसम अल्लाह ताला उनखे बि नवाज़े छॾियो जंहिं तक़रीर में वाइद में मुंहिंजे महबूब करीम जो शान ॻायो ख़ुदा पाक उनखे वधाए छॾियो चई महफ़िल में अल्लाह जे हबीब जी तारीफ़ कई रब करीम उन जा बेड़ा ई पार फरमाए मूं आयत करीमा बि अहिड़ी पढ़ी आहे जंहिंमें अल्लाह सही वज़ाहत सां इशारो फरमायो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह ऐ मुंहिंजा प्यारा हबीब ऐ मुंहिंजा प्यारा महबूब उन्हनि माण्हुनि खे चई ॿुधा जेके चवनि था असीं अल्लाह वारा आहियूं असां अल्लाह खे दोस्त रखंदड़ आहियूं असां तौहीद परस्त आहियूं असां तौहीद करण वारा आहियूं ऐ मुंहिंजा हबीब उन्हनि खे चओ तेसि ताईं तव्हां पंहिंजी दावा
में कूड़ा आयो तेसिताईं तव्हांजी दावा ग़लत आहे, तव्हांजी दावा सची न आहे। जेकॾहिं तव्हां अल्लाह खे दोस्त था रखणु चाहियो, जे अल्लाह जी मोहबत था चाहियो त फत्तबिऊनी दिलरुबा तुंहिंजी तबाह कनि, तुंहिंजा ग़ुलाम बणिजी पवनि, तुंहिंजा हुबदार थी पवनि, तुंहिंजे शान ॻाइण वारा थी पवनि। पोइ जॾहिं तुंहिंजी ग़ुलामी में अची वेंदा त युहब्बुकुमुल्लाह, उन्हनि जे दावा करण जी ज़रूरत न आहे। मां रब करीम पाण ऐलान फरमाईंदुसि, अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। ऐ मुंहिंजा प्यारा हबीब, जे वक़्त में इहे तुंहिंजा बणिजी पवंदा, तुंहिंजा ताबेदार बणिजी पवंदा, तुंहिंजा हुबदार बणिजी वेंदा, जे वक़्त में इहे सभु तुंहिंजे क़दमनि में झुकी पवंदा, पोइ दिलरुबा इन्हनि खे ज़रूरत कान्हे का जो चवनि असां अल्लाह जा दोस्त आहियूं या अल्लाह असांजो दोस्त आहे। इन्हनि जे चवण जी ज़रूरत न आहे। मां रब करीम तुंहिंजी ग़ुलामी जे सदके इन्हनि जी तारीफ़, इन्हनि जी दोस्ती जो ऐलान पंहिंजे क़ुरान पाक में पाण फरमाईंदुसि। ऐं मुख़्तलिफ़ अंदाज़नि सां हिते अला इल्ला औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। ऐं कई जगह ते इन्न रहमतल्लाह करीबुम मिनल मुहसिनीन। कई जगह ते इन्नल्लाह माअल मुत्तकीन। ओ मुंहिंजा प्यारा हबीब, तुंहिंजे क़दमनि में, तुंहिंजे आस्ताने ते झुकण इन्हनि जो कमु आहे, इन्हनि खे दोस्त बनाइण मां रब करीम जो कमु आहे। पर जेसिताईं दिलबर तोच न ईंदा, जेसिताईं तोसां हुब न रखंदा, जेसिताईं तोसां मोहबत न कंदा, तुंहिंजी ग़ुलामी जो प्यालो न पीअंदा, तेसिताईं राणा भले ॾाढ़ियूं बि हुजनि, भले पटका बि हुजनि, भले कहिड़ा लिबास पाईंदा वतनि, भले क़ुरान पाक पढ़ंदा वतनि, भले मस्जिदूं ठाराईंदा वतनि, कुझु बि कंदा वतनि, मूंखे इन्हनि जे सजदनि जी ज़रूरत न आहे, मूंखे इन्हनि जे लिबासनि पटकनि जी ज़रूरत न आहे, मूंखे इन्हनि जे इबादतुनि जी ज़रूरत न आहे। राणा पर जेकॾहिं तोला नालो करे विझनि, तुंहिंजे दर ते झुकी पवनि, त ऐं मुंहिंजा महबूब बग़ैर महिनतनि जे मां शहनशाहियूं अता कंदो आहियां तुंहिंजे दर जे सदके, तुंहिंजे महफ़िल जे सदके, तुंहिंजी कचहरी जे सदके। राणा महिनत थोरी कंदा आहिनि, पर मां तुंहिंजे महबूब जे सदके, तुंहिंजे हुब मोहबत जे सदके उन्हनि खे नवाज़े छॾींदो आहियां। मां नुक़्ते नवाज़ रब आहियां। ऐं मुंहिंजा महबूब, जेकॾहिं शैतान खे मूं नवाज़ियो, मलाकनि जो उस्ताद बनाए छॾियो, पर जे तुंहिंजे नूर जी ताज़ीम न कयाई त हिकिड़ी ॻाल्हि जे करे मुंहिंजा महबूब मूं हज़ारनि सालनि जी इबादत चट करे छॾीसि। इबादतनि जी, मुसलनि जी, उन्हनि जी नमाज़नि जी, मस्जिदनि जी, मदरसनि जी या ॿिए काई शइ जी ज़रूरत न आहे। राणा इहे सभु बाद में, पहिरीं पंहिंजे दिलि में तुंहिंजी मोहबत रखनि, उल्फत रखनि, तुंहिंजी ग़ुलामी जो पैरान पाइनि। अगर इरादा है जन्नत में जाने का, अगर इरादा है जन्नत में जाने का, तो पहन ले कुर्ता मोहम्मद की गुलामी का। जेकर इरादो आहे जन्नत मिले, बेहिश्त मिले, तो मुंहिंजा प्यारा दोस्त, तो उनखे खपे त महबूब जी ग़ुलामी जो पैरान पाए, रसूलुल्लाह जो हुबदार बणिजी वञे, मदीने वारे साईं जो हुबदार बणिजी वञे। इंशाअल्लाह ताला हिते त बेड़ो पार आहे, पर क़ब्र में बि बेड़ो पार, त हशर में बि बेड़ो पार थिए। सलात मुंहिंजे प्यारे हबीब ते अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदना मौलाना व शफीअना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन। वरी शौक़ मोहब्बत सां दुरूद पाक। अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदना मौलाना व शफीअना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन। त मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्ग, अॼु बि तारीख़ खाली न आहे, तारीख़ूं भरियूं पियूं आहिनि, किताब भरिया पिया आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जंहिंखे विलायत अता फरमाई आहे, जंहिंखे जेतिरो शान अता फरमायो आहे, उहो सभु मदीने वारे साईं जी हुब जो मोहबत जो सिलो आहे, रसूलुल्लाह जी ग़ुलामीअ जो सदको आहे। जिन जिन
अल्लाह जे महबूब करीम जे दर ते सरो झुकाए छॾियो। अल्लाह ताला जी ज़ात बरकात के अजमेर जो बादशाह बनाए छॾियो, के दाता अली हज़मेरी बनाए छॾियो, के भिकारी घोट बनाए छॾियो, के मुंहिंजा प्यारा दोस्तो साईं गुलाम मुर्तज़ा शाह, के अहमद शाह, के मोहम्मद शाह, के मखदूम अब्दुल रहमान, के कहिड़ो रुतबो, के कहिड़ो रुतबो, पर जेके महबूब करीम जे हुक्म में ईंदा विया अल्लाह साईं उन्हनि खे उन्हनि खे छॾियो आहे। तारीफ़ूं ॿिया कंदा वतन, अॼु उन्हनि जा गुण ॿिया ॻाईंदा वतन। हे सभु सदको आहे मिठड़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत। आउं तव्हांखे न मुख़्तसर कचहरी में इहो ई दर्स ॾियण आयो आहियां त असां तव्हां बि अल्लाह जे महबूब करीम जी मोहबत में हली अचो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हुबदारीअ जो सबूत ॾियो, महबूब करीम जी ग़ुलामीअ जो पांध विच में पाए वठूं। इंशाअल्लाह ताला बेड़ा ई पार थी वेंदा, इंशाअल्लाह बेड़ा ई पार थी वेंदा। मोहबत जो पांध बि अहिड़ो जहिड़ो हज़रत ख्वाजा इब्राहिम तमीमी पातो। हज़रत ख्वाजा इब्राहिम तमीमी, हज़रत मौलाना अब्दुल रहमान जामी रहमतुल्लाह ताला अलैह, शेख सादी शिराज़ी रहमतुल्लाह ताला अलैह, ओवैस करमी रज़ियल्लाहु ताला अन्हु, जेके महबूब करीम जा मशहूर मशहूर दीवाना आशिक़ जी गुज़रियान, मुंहिंजा प्यारा दोस्त, जे उन्हनि जो नक़ल करे विझंदे त इंशाअल्लाह तब बि तुंहिंजा बेड़ा पार थींदा। तब बि असां तव्हांजा थींदो दुनिया में इंशाअल्लाह ताला, अल्लाह से बेड़ा ई पार करे छॾींदो। और मुंहिंजा प्यारा दोस्त, इन जे करे रब करीम फरमायो, ऐ मुंहिंजा हबीब, इन्हनि खे चई ॿुधा जेके कलमो पढ़नि था, जेके दीन इस्लाम में दाख़िल थी रहिया आहिनि, इन्हनि खे चओ जेकॾहिं तव्हांखे मक़ाम खपे, जेकॾहिं तव्हांखे साहिब जो उहिदो खपे, जेकॾहिं तव्हांखे ताबई जो मक़ाम खपे, जेकॾहिं तव्हांखे गौस कुतुब कलंदरी जो दर्जो खपे, जेकॾहिं तव्हांखे विलायत जो मक़ाम खपे, जेकॾहिं तव्हांखे मोमिन जो मक़ाम खपे, त ऐराना इन्हनि खे चई ॿुधा त तुंहिंजी तबाह कनि, तुंहिंजी ग़ुलामी में अचनि, तुंहिंजी पैरवी कनि, मां रब करीम इन्हनि जा बेड़ा पार करे छॾियऊं, इन्हनि जा दर्जात बुलंद करे छॾियऊं। मुंहिंजा प्यारा, अॼु बि असां तव्हांखे जेकॾहिं कंहिं शइ जी ज़रूरत आहे त रसूलुल्लाह जी ग़ुलामी जो बांध पंहिंजे विच में पाईंदासूं इंशाअल्लाह ताला, असांजा बि अल्लाह से बेड़ा पार फरमाए छॾींदो। हाणे ॿुधो, महबूब करीम जे इश्क जो हिकिड़ो वाक़ियो, अल्लाह जे महबूब करीम जे आशिक़ दीवाने जो हिकिड़ो वाक़ियो आहे, जंहिंजे लाइ फरमाइश ॾी आहे। मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त महबूब सां मोहबत कीअं कबी आहे। मोहबत जो दौर ई अजीब आहे, अजीब निरालो दौर आहे। ॾिसो, असांजे इस्लामी साल जो सबक दर्स त जॾहिं शुरू थींदो आहे त इश्क मोहबत क़ुर्बानी जो दर्स ॾींहुं शुरू थींदो आहे। सैयदना इमाम अली मक़ाम सैयद शुहदा साईं इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जो अजीब मंज़र पेश करे शुरू थींदो आहे। वरी हलंदे हलंदे जॾहिं ख़तम थींदो आहे त सैयदना इस्माइल अलैहिस्सलाम जी दर्दनाक क़ुर्बानी जो मंज़र पेश कंदो आहे। उहो मंज़र पेश करे असां तव्हांखे इशारो कंदो आहे त मोमिनो, मुस्लमानो, जेकॾहिं मक़ाम खपे ऐं जेकॾहिं अल्लाह जे रसूल सां मोहबत जी दावा आहे त हुबदारो मोहबत में हीअं बि इम्तिहान ईंदा, हीअं बि कमु थींदो आहे। पोइ जेको हिते पास थी वियो उनजा दीनो दुनिया में बेड़ा पार थी वियो, दीनो दुनिया में बेड़ा पार। हज़रत सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह ताला सां दोस्ती जी दावा कई, रब करीम फरमायो वत्तख़ज़ल्लाहु इब्राहिम खलीला, इब्राहिम तू मुंहिंजो दोस्त आहीं। जॾहिं अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खे दोस्त बनायो, उन खां बाद में रब्बुल आलमीन करे करे इम्तिहाननि खां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे ॿुधायो। तमामु वॾा वॾा मनाज़िर इम्तिहान जा आया, पर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मुस्कुराईंदो मुड़कंदो उहे सभई मनाज़िर पार कंदो वियो। अल्लाह ताला हुनखे कामयाब कंदो वियो, आराम खां निकिरंदो। जॾहिं मुंहिंजा दी दोस्तो पार थियो, अल्लाह जी बारगाह में अर्ज़ु कई, मुंहिंजा मौला मूंखे साहिबज़ादो नेक अता फरमा, नेक पुटु अता फरमा। बचपन में अल्लाह खां औलाद घुरी, अल्लाह साईं पुटु अता फरमायो, जेको हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे नाले सां। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जॾहिं आयो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हर वक़्तु कुल्हे ते खणे, हर वक़्तु हंज में विहारे, हर वक़्तु चुमियूं ॾे, प्यार करे। मलाइकनि
अर्ज़ कयो या रब्बल आलमीन तव्हां चयो आहे त वत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम ख़लीला इब्राहिम मुंहिंजो दोस्त आहे पर हो त सॼो ॾींहुं पंहिंजे पुट खे थो प्यार करे सॼो ॾींहुं पंहिंजे पुट खे खयो अचे ऐं अल्लाह तुंहिंजी मोहबत जी एॾी दावा कोन थो करे अल्लाह ताला जी ज़ात बरक़रार फरमायो ऐं मलाइको यादि कयो जंहिं वक़्त में मूं इंसान खे पैदा करण जो इरादो फरमायो तव्हां उन टाइम बि इहो मशवरो ॾिनो हिननि खे पैदा न कर लेकिन तव्हां मुंहिंजी हक़ीक़त खे सम्झी न सघिया अॼु बि तव्हां चओ था इब्राहिम अलैहिस्सलाम जी मोहबत इस्माइल सां ज्यादा आहे मूं सां थोरी आहे त ऐं मलाइको देरि कान्हे का तव्हांखे इहो बि मंज़र अखियुनि सां ॾेखारियां त अल्लाह सां मोहबत कीअं कबी आहे ख़ुदा सां दोस्ती कीअं रखबी आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जी ज़ात बरक़रार हुकुम फरमायो ऐं इब्राहिम जेकॾहिं मुंहिंजो दोस्त आहे त हज़रत इस्माइल खे मुंहिंजे नाले तां क़ुर्बान करे ॾेखार अल्लाह जे प्यारे पैगंबर पंहिंजे प्यारे बचड़े इस्माइल अलैहिस्सलाम खे मुंहिंजा बि दोस्तो अॻियां लेटायो जीअं तव्हां क़ुर्बानी जो जानवर लेटाईंदा आहियो ईअं लेटाए ऐं छुरी इस्माइल अलैहिस्सलाम जी दिचीअ ते रखी करे ऐं मुंहिंजा प्यारा साबित करे ॾेखारियो ऐं मुंहिंजा मौला तोसां मोहबत हीअं कबी आहे हीअं मोहबत कबी आहे भला करोन था पिया आसमान में लर्ज़ो पैदा थी वियो पर मुंहिंजा बि दोस्तो लुटी विया मके जा पहाड़ हिली विया जिन अॻे कॾहिं पंहिंजे अखियुनि सां अहिड़ो मंज़र कोन ॾिठो अर्ज़ करण लॻा मुंहिंजा मौला हे छा रब करीम फरमायो मोहबत में हीअं बि थींदो आहे इश्क में हीअं बि थींदो आहे और मुंहिंजा प्यारा अहिड़े नमूने सां हज़रत इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह जे हबीब करीम जो दीवानो आहे परवानो आहे मस्तानो आहे तव्हांखे ॿुधायां त मोहबत कीअं कबी आहे अल्लाह जे प्यारे हबीब जो आशिक़ आहे हलंदे हलंदे हिकिड़े यहूदियुनि जे मुसाफ़िर खाने में रात अची तरसियो आहे रात थी आहे लंगर पाणी करे जॾहिं फारग थिया यहूदियुनि जो आलिम आहे हुन चयो असां वटि अॼु केरु महिमान थियो आहे सभिनी ॿुधायो साईं मुहम्मदी ग़ुलाम असांजो महिमान थियो आहे रसूलुल्लाह जो ग़ुलाम आहे रसूलुल्लाह जो परवानो आहे उहो असां वटि महिमान थियो आहे आलिम चवणु लॻो वठी अचो मूंसां मुलाक़ात करायोसि हज़रत इब्राहिम तमीमी खे वठी आया असांजो आलिम थबोरो तोखे घुराए थो पियो हल हुन सां कचहरी कर हे हज़रत इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह खे वठी आया उहो आलिम सबोरो जेको यहूदियुनि जो आलिम आहे तौरात जो ॼाणंदड़ आहे इंजील खां वाक़िफ़ आहे हुन हज़रत इब्राहिम तमीमी खे साम्हूं विहारियो आहे ऐं अर्ज़ थो करे इब्राहिम तमीमी तूं बि आलिम आहे आउं बि आलिम आहियां लिहाज़ा मुंहिंजो हिकिड़ो सुवाल आहे त तुंहिंजो नबी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान में मथे आहे या असांजो नबी मूसा कलीमुल्लाह शान में मथे आहे हज़रत इब्राहिम तमीमी निहारे ऐं फरमाइण लॻो अदा जेसि ताईं शान फज़ीलत जी ॻाल्हि आहे त मुंहिंजो महबूब करीम मूसा कलीमुल्लाह खां शान में मथे आहे पर आऊं हज़रत मूसा जे शान खे अलबत्ता बि सलाम थो कयां उहो बि अल्लाह जो सचो नबी आहे पर जेकॾहिं पुछी थो त मूसा कलीमुल्लाह जो दर्जो मथे आहे या मुंहिंजे पाक नबीअ जो दर्जो मथे आहे त ओ यहूदियुनि जा आलिम कन खोले ॿुध हिकिड़ो मूसा अलैहिस्सलाम न पर 1,24,000 नबी हिक पासे मुंहिंजे आमना जो बचड़ो मोहम्मद मुस्तफ़ा हे सभु हिक पासे मुंहिंजो हबीब हिक पासे माशूक दुनिया जा हिक पासे मुंहिंजो अरबी ढोल हिक पासे माशूक दुनिया जा हिक पासे मुंहिंजो अरबी ढोल हिक पासे हुननि सभिनी जो बोल हिक पासे मुंहिंजे मदनीअ जो बोल हिक पासे ओ याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलैखा हुई हिकिड़ी यूसुफ जो घुंड खोल हिक पासे मुंहिंजे अरबी
शादीअ जो मुल्क हिक पासे माशूक दुनिया जा हिक पासे मुंहिंजो अरबी ढोल हिक पासे ओ यहूदियुनि जा आलिम मुंहिंजो नबी तुंहिंजे नबी खां शान फज़ीलत में मथे आ यहूदियुनि जो आलिम चवण लॻो ऐं मुंहिंजे हबीब करीम जा ग़ुलाम हाणे मुनाज़रो बहस ईअं कोन थींदो त तो जीअं चयो तीअं थी वियो मूं जीअं चयो तीअं थी वियो इल्मी मुनाज़रो थींदो बहस खे अॻिते वधायूं था मुंहिंजे दलील खे दलील ॾेई तोल मुंहिंजो दलील ही आहे त मुंहिंजो नबी मूसा कलीमुल्लाह तुंहिंजे रसूल खां शान में मथे आहे हुनजो दलील ही आहे अवां जो क़ुरान थो फरमाए त मूसा कलीमुल्लाह 40 ॾिहाड़ा रोज़ो रखंदो हो 40 रातूं जागंदो हुयो ऐं पोइ बि हुनखे मौत वाक़े न थियो अबराहत महसूस करण थी हमेशह तकवी ताक़त वारो लॻो पियो हूंदो 40 ॾिहाड़ा रोज़ो ऐं 40 रातूं जागंदो हो हुनजे सिहत ते को असर न पियो जेकॾहिं तुंहिंजे रसूल ते का अहिड़ी रिवायत अहिड़ी आयत साबित आहे त ॿुधा मूसा कलीमुल्लाह 40 ॾिहाड़ा रोज़ो रखियो ऐं 40 रातूं जागियो अल्लाह जी इबादत कयई जेकॾहिं तुंहिंजे रसूल जे लाइ तुंहिंजे नबीअ जे लाइ बि अहिड़ी का ॻाल्हि साबित आहे असांखे ॿुधा त असां मञूं था कि शान वारो आहे हज़रत इब्राहिम तमीमी थोरी देरि जे लाइ ख़ामोश थी वियो आहे क़ुरान पाक खां अहिड़ी आयत जो दलील न पियो मिले हज़रत इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह अलैहि जलाल में अची वियो आहे उथी बीठो आहे पाण फरमायो ओ यहूदियुनि जा आलिम ॻाल्हि ॿुध हाणे आयत या हदीस रवायत जी ॻाल्हि न आहे तव्हांजे नबी मूसा कलीमुल्लाह 40 ॾिहाड़ा खाधो न 40 ॾिहाड़ा रोज़ो रखियई 40 रातूं जागियो आहे ख़ैर आहे हाणे तुंहिंजे मदरसे जा कमरा बि घणा आहिनि लिहाज़ा हिकिड़ो कमरो ख़ाली करा उन में मां मुस्तफ़ा जे ग़ुलाम खे बंदि करा ॿाहिरां तालो हणी छॾ उहो कमरो जंहिंमें खिड़की बि न हुजे सुराख बि न हुजे का शइ न हुजे बंदि हुजे मां मुस्तफ़ा जे ग़ुलाम खे उन कमरे में बंदि कराए ॿाहिरां तालो लॻाए छॾ पोइ 40 ॾींहंनि ताईं मूंखे बि मानी न खारायो मूंखे बि पाणी न पीआरियो जेकॾहिं पोइ बि मां ज़िंदा रहियसि त मञ जे नबीअ जे ग़ुलाम जो इहो शान आहे हुनजे रसूल जो शान छा हूंदो कमरो ख़ाली कराए हुन में मूंखे कर बंदि ऐं 40 ॾींहंनि ताईं न मूंखे मानी ॾियो न मूंखे पाणी पीआरियो ऐं पोइ बि जेकॾहिं ज़िंदा रहियसि त मञिजो जंहिंजे ग़ुलाम जो इहो मक़ाम आहे उनजे रसूल जो मक़ाम छा यहूदी आलिम जा शागिर्द मुरीद अक़ीदतमंद वेझी सिरकी वेठा था चवण लॻा सिवाजो मज़ो थियो दम कंदो रड़ियूं कंदो अञा ॿिया ॾिसी करे उहे बि संदसि दीन छॾे असां वारे दीन में हलिया ईंदा वारो कयो कमरो ख़ाली कयो हे 40 ॾींहंनि जी तो ॻाल्हि करे 3 ॾींहंनि खां पोइ हिन जूं दामूं ॿुधण जूं हूंदियूं हिन जूं कूकूं ॿुधण जूं हूंदियूं और मुंहिंजा प्यारा दोस्त यहूदियुनि जे आलिम आदर कयो आहे हिकिड़ो कमरो ख़ाली करायो वञे हिकिड़ो कमरो ख़ाली कराए अल्लाह जे महबूब जे दीवाने हज़रत इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह ताला अलैहि खे उन कमरे में बंदि कयो वियो आहे दरवाज़ो बंदि करे ॿाहिरां तालो लॻायो वियो तालो लॻाए बंदि करे छॾियऊं हिकिड़ो ॾिहाड़ो गुज़री वियो ॿियो ॾिहाड़ो गुज़री वियो टियों ॾिहाड़ो गुज़री वियो चोथों ॾिहाड़ो इहे 10 ॾिहाड़ा गुज़री विया हे यहूदी भॼंदा दरवाज़े खां कन चो रखनि को किथां जो सुराख कन रखे दाहूं कंदो हूंदो रड़ियूं कंदो हूंदो मरी वियो हूंदो साह छॾे वियो हूंदो पर जेकॾहिं कन पिया लॻाइनि त अंदरां आवाज़ पियो अचे अल्लाह जे महबूब करीम ते दुरूद पाक जो आवाज़ पियो अचे सलात जो आवाज़ पियो अचे महबूब करीम जो आशिक़ ज़िंदा वेठो आहे ऐं मुंहिंजा प्यारा कॾहिं अल्लाह जी इबादत वेठो करे कॾहिं मुंहिंजा प्यारा रुको में कॾहिं सजदे में यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा बेटारी घोट रहमतुल्लाह ने फरमायो कशे चेल कशा दे
कयां बिरा गुलाउती लतीफ ते तन खे दियल तसा ओ गुरु जे गसा पासे कन न पाण खे जो आशिका अंदर जिंदा सही सलामत वेठो आ करे महबूब ते सलात वेठो पड़े करे अल्लाह जी इबादत में मशगूल लगो पियो आ ते दिहाड़ा गुजरी विया 30 दिहाड़ा गुजरी विया 40 दिहाड़ा करे पूरा थिया ए यहूदी आया दरवाजो खोलन था दरवाजो खोले ॾाढा शर्मसार चवन था ओ मदीने वाले साईं दा हुकमदार हदिया ॿाहिरि असांजो आलिम तोखे घुराए रहियो आहे हे निहारे चवे तो खुदा जो वास्तो अथव दरवाजो बंद करे छॾियो जानी जेको मज़ो हिन कमरे वाली ज़िंदगी में आहे सो ॿाहिरि वारी ज़िंदगी में न आहे वरी छा न अंदर पाणी आहे न अंदर मानी आहे न को बुझादी दोस्तो बिस्तरो आहे का शइ कान्हे का अदा तोखे इन ज़िंदगी में कहिड़ो मज़ो पियो अचे निहारे चवण लॻो रब करीम जो कसम आहे जॾहिं खां तव्हां हिते पूरो आहे उहा राति ॾींहुं ख़ाली कोन्हे जंहिंमें महबूब जो दीदार नसीब नथो थिए अल्लाह जा महबूब दीदार कराइनि था पोइ मूंखे सिक जी पानी कीअं पियां विझी अखियूं अखियुनि में चुकूं ददियां ऐं थोरा एतिरो थियां जे साजन सो निहारिए अल्लाह जे महबूब जो गुलाम थो फरमाए बंदि कयो दरवाजा मूंखे अंदर रहण ॾियो अञा कुझु दिहाड़ा महबूब जो दीदार कयां हो चवनि था वाइदो थी वियो आहे वाइदो पूरो थी वियो आहे 40 ॾींहंनि जो वाइदो हुयो मुआइदो हुयो उहो ख़तमु थी वियो आहे हलिया तोखे असांजो आलिम घुराए रहियो आहे ऐं महबूब जो गुलाम छा थो फरमाए अदा वाइदो हो 40 ॾींहं अव्हां जे नबीअ कोन खाधो पीतो ऐं रसूलुल्लाह जो गुलाम आहियां मुंहिंजी मंज़िल अञा अॻिते आहे 40 ॾियारा अव्हां मुकर कया हा मां मुस्तफ़ा जो गुलाम आहियां मुंहिंजी मंज़िल अञा अॻिते आहे इन जे करे कंहिं आशिक़ फरमायो ए दुनिया नहीं मंज़िल सादी सादे दूर दराज बसेरे ए दुनिया नहीं मंज़िल सादी सादे दूर दराज बसेरे मलक फलक सब हेठियां वसे दे सादे रुतबे हो तेरे आदम वतन सादा जिते दास कदीम दे तेरे फरमायो 40 दिहाड़ा आवाज़े नबी कोन खाधो 40 दिहाड़ा आवाज़े रसूल कोन खाधो मां महबूब जो अदना गुलाम आहियां मुंहिंजी मंज़िल अञा अॻिते आहे बंदि करियो दरवाज़ो 45 दिहाड़ा गुज़री विया मुंहिंजा प्यारा 50 दिहाड़ा गुज़री विया 55 दिहाड़ा गुज़री विया जॾहिं 60 दिहाड़ा पूरा थिया लगातार 2 महीना गुज़री विया हिननि दरवाज़ो खोलियो आहे चयां वॾा हाणे इलाही टाइम गुज़री वियो आहे असांजो आलिम तुंहिंजे इंतज़ार में वेठो आहे महबूब करीम जो गुलाम मुर्कदो दरवाज़े खां ॿाहिरि थो अचे ऐं फरमाए थो ओ यहूदियुनि जा आलिम हाणे तूं बि इल्म वारो आहीं अक़ल वारो आहीं फ़ैसिलो तो ते छॾियल आहे जंहिंजे गुलामनि जो इहो मक़ाम आहे उन जे सरदार मोहम्मद जो मक़ाम छा हूंदो चाहे तो इशारों से अपनी काया ही पलट दे दुनिया की ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा तो मुझे प्यारा महबूब करीम सां मोहब्बत ईअं कबी रसूलुल्लाह सां उल्फत ईअं कबी आहे रिश्तो ईअं निभाइबो आहे वफ़ा जो नातो ईअं निभाए ॾेखारिबो आहे जे इब्राहिम तमीमी निभाए ॾेखारियो
मुझे महबूब सां वफ़ादारी जो नातो निभाईंदो आहे अल्लाह जो महबूब बि उन सां नातो निभाईंदो आहे अल्लाह जो हबीब बि उन जी मदद फरमाईंदो आहे अल्लाह जो हबीब बि उन ते निगाहूं फरमाईंदो आहे पोइ जंहिंखे रसूलुल्लाह जी नज़र पइजी वेंदी आहे उन जो बेड़ो ई पार थी वेंदो आहे रचजी वेंदो आहे उन जा तज़किरा ज़िक्र हली वेंदा जंहिंते महबूब करीम जी नज़र करम थी वेंदी आहे रसूलुल्लाह हज़रत ख्वाजा नजमुद्दीन कुबरा रहमतुल्लाह ताला अलैह कंहिं शख़्स सवाल कयो किबला असां ॿुधो आहे त बुज़ुर्गनि जी नज़र कीमिया हूंदी आहे जंहिंते किरंदी आहे उनजा बेड़ा पार करे छॾींदी आहे असांखे अरसो गुज़री आहे तव्हांजी सोबत में असां त कॾहिं तव्हांजी निगाह जो पावर न ॾिठो आहे कॾहिं तव्हांजी निगाह जी ताक़त कान ॾिठी आहे हीअं जो फ़क़ीर चयो साईं चलार में अची विया दरवाज़े खां निहारियो हिकिड़ो कुतो अची गुज़रियो साईं जी सॼी निगाह कुते जे मथां किरी आहे बुज़ुर्ग लिखनि था मिस्र जी तारीख़ गवाह आहे उन ॾींहं खां पोइ उहो कुतो टुकर जे लाइ कुझु न टुकाए कंहिं दर ते न वेंदो हुयो मुंहिंजा प्यारा मानीअ जे लाइ किथे न वेंदो हुयो हिकिड़े मैदान में वेठो हूंदो हो सॼे शहर जा कुता खड्डा गोश्त मानी वग़ैरह खणी सभु उन कुते जे आॾो उछलाईंदा हुआ सभु हटी परे कंदा हुआ उहो खाई छॾींदो हो तंहिंखां पोइ उनजी ओभर वेठा खाईंदा हुआ इहे बुज़ुर्ग जी निगाह जो कमाल कुते ते किरी त कुते खे न वारे छॾी अरे जेकॾहिं के मुस्तफ़ा जे ग़ुलाम ते के कामिल जी निगाह थी वञे उनखे दुनिया सोन बनाए छॾे जॾहिं मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जे निगाहनि जो इहो कमाल आहे त पोइ रसूलुल्लाह जी निगाह जो कमाल छा अबू बकर ते पई त सिद्दीक़ बना छॾी फारूक आलम ते पई मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो त फारूक आदम बना छॾी उस्मान आयो त थल्लो उस्मान हुयो महबूब जी निगाह पई आहे त ज़ुन्नूरैन बि बना छॾी त गनी बि बना छॾी अली सिर्फ़ आयो त अली हुयो महबूब जी निगाह पई हैदर करार बणिजी वियो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो पोइ जो महबूब जे दरवाज़े ते ईंदो वियो अल्लाह जे हबीब जी निगाह छीटी वई उनजा बेड़ा पार थींदा उनजा बेड़ा पार थींदा विया अॼु बि मुंहिंजे हबीब जी ग़ुलामी में हली आहे रसूलुल्लाह जो दीवानो बणिजी पियो हुकदार बणिजी पियो इंशाअल्लाह ताला तुंहिंजा मुंहिंजा बि बेड़ा पार थींदा जेको रसूलुल्लाह जी ग़ुलामी में ईंदो आहे उनजो दर्जो उनजी इज़त केतिरी वधंदी आहे मदीने पाक जो हिकिड़ो नंढड़ो ग़ुलाम आहे रसूलुल्लाह जो शहदाई आहे महबूब करीम जो आशिक़ आहे यहूदियुनि जो मदीने पाक खां पासे में ॻोठ आहे उहे सभु महबूब करीम सां बोल ऐं हसद रखनि था हता कि उन्हनि मदीने अचणु वञणु छॾे ॾिनो पर उन्हनि जो हिकिड़ो नंढड़ो नींगर आहे उन्हनि जो हिकिड़ो नंढड़ो ॿार आहे नंढड़ो छोकिरो आहे ईअं चकर लॻाईंदो मदीने पाक में आयो मुझे सामने मोहम्मद मुस्तफा जे चेहरे अनवर ते नज़र पइजी मुझे महबूब जे चेहरे ते नज़र पई रसूलुल्लाह जे चेहरे ते जो नज़र पई आहूं बदी अर्ज़ करण लॻो चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले मदीने के खित्ते खुदा तुझको रखे मदीने के खित्ते खुदा तुझको रखे गरीबों फकीरों को ठहराने वाले गरीबों फकीरों को ठहराने वाले तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरी चश्मे आलम से छुप जाने वाले मेरी चश्मे आलम से छुप जाने वाले महबूब करीम जे चेहरे मुबारक ते नज़र पई आहे महबूब करीम जो ग़ुलाम बणिजी वियो आहे नंढड़ो ॿार पर महबूब जो ग़ुलाम थी वियो आहे रसूलुल्लाह जी सिक मोहबत जे सीने में घर करे वई आहे मोटी घर आयो आहे यहूदियुनि खे ख़बर पई आहे इशारो मिलियो आहे त मदीने वञे थो मतां महबूब करीम जो दीवानो बणिजी वञे सॼे ॻोठ ते पाबंदी हणाए छॾियो अॼु खां पोइ बि असांजो ॿार असांजो बच्चो को मदीने न वेंदो छो जो महबूब करीम जी निगाहनि में उहो तासीर आहे जंहिंते रसूलुल्लाह जी नज़र पई थी वञे सो पंहिंजो दीन छॾे उनजे दीन में दाख़िल थी थो पवे केर बि मदीने न वञे
अल्लाह ताला सला साए तहां खे मदीनो नसीब असां तहां खे मदीनो ॾेखार रब करीम जो कसम जेकॾहिं तो वटि दौलत आहे जेकॾहिं तोखे वटि इज़त आई आहे जेकॾहिं तो वटि सरमायो आयो आहे त इहो रसूलुल्लाह जी महिरबानी सम्झ अल्लाह जे हबीब जी करम नवाज़ी सम्झ ऐं करम नवाज़ी सम्झी इन दौलत मज़ा हिकिड़ो दफ़ो वञी मुस्तफ़ा जे दर जी हाज़िरी ॾेई रसूलुल्लाह जे दर जी हाज़िरी ॾेई आहे पोइ ॾिस त महबूब जो दर छा आहे ख़ुदा पाक उते जो नज़ारो छा रखियो आहे अल्लाह जी ज़ात उते रहमतनि जा बादल रहमतनि जा मींहं कीअं वसाए थो पियो अल्लाह जे हबीब जो शहर कहिड़ो कीअं कहिड़ो बेमिसाल शहर आहे जॾहिं उते वीदे करे ख़बर पवंदी अल्लाह सभिनी खे मको मदीनो नसीब फरमाए घुमाई तू दरबार मदीने जी बाजार मदीने जी अरे मौला घुमाई तू दरबार मदीने जी बाजार मदीने जी अखर सद सामा दरबार मदीने जी दरबार मदीने जी हर साल वञनि हाजी तोलन ते करे तोला मुंहिंजी बिकया किस्मत तिन सां कॾहिं मौला तिन सां